वालेकुम फ्रेंड्स। वही रो आया पे दोस्त अमान सुमरे वट। अरे अमान यार तो मलान थी वही। वालेकुम अस्सलाम। अमान छा वठणो आहे तोखे? मूंखे हेयर बैंड वठणा, मुंहिंजा वार वॾा आहिनि तुंहिंजे। तूं मूंखे रोज़ो आहे पर तोखे रोज़ो न आहे। ॻाल्हि आहे सिधी। शरीफ़ जी बिरयानी खाए वेठो वॾो ला अल्लाह। शरीफ़ जी न पोइ उहो पंहिंजो हवा में हाणे हा बाबा तोखे ॻोल्हे ॻोल्हे थकी विया आहियूं असां। अमान ही वठ। अमान ॾिसो जबरदस्त। अमान केतिरे में वरितो? 1000 रुपया। अच्छा सही। पाण किथे आहिनि? मूंखे पाण ख़बर न आहे। हाणे ॾिस मुला चेंज थी आहे पाण 50 जो हेयर बैंड वरितो। हा हुन खां पोइ चेंज थी चुको आहे। असल में छा आहे मूंखे कोरोना लॻियल आहे। न हिन खे कोरोना आहे। असल में सीन इहो आहे त नाई वारनि जा रश जाम आहे। हा देर ज़लील थे कलाक 2 कलाक थे जीत खां पोइ मथे था कटाईंदासीं इंशाल्लाह। अब भाई ॾिसो लिखियल आहे अमोट जी दुआ। मां पोइ छाणे थो ले चलो वे हलिया वे साईं अचो हे चलो हलिया हलिया सचाई कर नारा हैदरी ना यार आऊं स्पीड में ईंदुसि। वो परे आ। छा तो करी अमान? ये अमान जा कम ॾिसो। आऊं भी पहुची वियुसि अमान वटि। आऊं पहुची वियुसि अमान वटि। ओए बोलो चे हाँ यार माशाल्लाह आहे। जबरदस्त मसला ये पंहिंजो सिंधु दरिया आहे। जी अम्मा सूह तुहे जी मथा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा ओ सिंधु मुही जी अम्मा ओ सिंधु मुही जी अम्मा सूह तुहे जी मथा छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा छा लिखी छा लिखा हिकु कलम हिकिड़ो मां इहो पूरो छा लिखी छा लिखा छा लिखी। अमान हलजे छा? हलजे अमान मथे चढ़ी रहियो आहे। हाणे असां वञी रहिया आहियूं पंहिंजो घर जी तरफ़। बसि तमामु मज़ो अची वियो असांखे हिते सिंधु दरिया ते। हाणे ही अमान गाॾी चालू करे चुको आहे। हाणे असांजी मर्सिडीज़ आहे ॾिसी रहिया आहियो फरारी आहे फरारी।